सदर आसफल ज़रदारी कचे माडोहन के ख़ात्मे इलाइक़े खे हथियारनि खां पाक करण लाइ क़बीलाई सरदारनि ते ॿधल क़ौमी जिरगो सॾाइण जी हिदायत करे छॾी। जिरगो कचे में अमन खे हथी वठाइण लाइ मक़ामी आबादी सां ॻाल्हियूं कंदो। कचे जे माण्हुनि जी समाजी ऐं इक़्तिसादी हालत बहितर बणाई वञे। सदर आसफल ज़रदारी जो सखर में अमन अमान जे सूरत हाल बाबति इजलास खे ख़िताब। संदसि चवणु आहे त रियासत ॾाढो हथियार फिटा कंदड़नि ॾोहारनि खे मरहलेवार क़ौमी धारा में आंदो वञे। वॾनि ॾोहनि में मुलविस ॾोहारनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इतिहाद काउंसिल जे मखसूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ इसारी सरबराही में 13 रुकनी फुल कोर्ट बेंच ॿुधणी कई। चीफ जस्टिस रिमार्क्स न त PTI ॿी जमायत में शमूलियत अख्तियार करे आपघात छो कयो। जिन इलेक्शन विढ़ण जी ज़हमत ई न कई उन्हनि खे छो मखसूस सीटूं ॾिनी वञनि। सुन्नी इतिहाद काउंसिल खां त चूंड निशान वापसि न वरितो वियो हो। आइन ते अमल न करे मुल्क जा बखिया उडेड़िया विया। मां आइन ते अमल जो कसम खयो आहे। कंहिं सियासी पार्टी या हुकूमती मफ़ाद खे न पर आइन खे ॾिसणो आहे। PTI बानी वज़ीर आज़म तौर इलेक्शन कमीशन ते असरअंदाज थी रहियो हो। वर्कर्स पार्टी केस मुताबिक़ इलेक्शन कमीशन जी मुक़ररी असांखे नाहे करणी। केस जी ॿुधणी अंगारे ताईं मुलतवी। जमियत उलमा इस्लाम पारां ऑपरेशन अज़म इस्तेहकाम जी मुखालफ़त। अज़म इस्तेहकाम ऑपरेशन हक़ीक़त में अदम इस्तेहकाम ऑपरेशन साबित थींदो। शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म नाहे, बस हू रुगो कुर्सीअ ते वेठो आहे। मौलाना फज़लुर रहमान जी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त फ़ैसिला को ॿियो कंदो आहे ऐं ज़िम्मेवारी सियासी पार्टियुनि खे। अफ़सोस आहे त मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में पोलियो ॿीहर कर खणी रहियो आहे। पोलियो जे ख़ात्मे जे लाइ समूरा वसीला क़दम आणे रहिया आहियूं। पोलियो जे हवाले सां संजीदगीअ सां कमु कयो पियो वञे। पाकिस्तान जे अवाम तरफ़ां बिल गेट्स खे भलीकार चऊं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पोलियो बाबति क़ौमी टास्क फोर्स जे इजलास खे ख़िताब। बिल गेट्स जो चवणु आहे त पाकिस्तान में पोलियो जो ख़ात्मो नामुमकिन नाहे पर तरजीहुनि खे बहितर बणाइणो पवंदो। वज़ीर आज़म ॿुधायो आहे त पाकिस्तान पोलियो जे ख़ात्मे जे लाइ पुरअज़्म आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां गॾिजी सखर बैराज जो दौरो। गेट नंबर 47 ऐं 44 जो मुआइनो। आबाशी वारे वज़ीर जाम ख़ान शोरी ऐं इंजीनियर्स पारां दरवाज़नि जे मरमती कम जे हवाले सां ब्रीफिंग। वॾे वज़ीर पारां दरवाज़नि जी बहाली जल्द यकीनी बणाइण जी हिदायत। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण शहीद मैनेजराबाद वासिन सां कयल वाइदो पूरो करे वरितो। पीपल्स बस सर्विस जूं 6 बसूं नवाबशाह पहुची वियूं। DC शहीद मैनेजराबाद बसूं वसूल कयूं। DC चवे थो पीपल्स बस सर्विस PP हुकूमत जो अवाम लाइ ख़ासि तोहफ़ो आहे। पहिरीं खेप में 6 बसूं पहुतियूं आहिनि। जल्द वधीक बसूं पहुचण ते तक़रीब कोठाए पीपल्स बस सर्विस जो इफ़्तिताह कयो वेंदो। सिंध असेंबलीअ जे इजलास में बजट ते बहस। पीपल्स पार्टी मेंबर मारई राष्ट्रीय गैर क़ानूनी रहंदड़ गैर सिंधियुनि खे नेकाल ॾियण लाइ अलॻि अथॉरिटी क़ाइमु करण जो मुतालबो कंदे चयो आहे त सिंध जा वसीला क़ानूनी तौर ते रहंदड़ सिंधियुनि लाइ आहिनि। सुप्रीम कोर्ट जो हुकुम अची चुको आहे त अफ़गान सूदो गैर क़ानूनी रहंदड़ पनाहगीरनि खे नेकाली ॾिनी वञे। वफ़ाक़ जो अहिड़नि मसइलनि ते रवैयो इंतिहाई गैर संजीदा आहे। 2015 में 90 मां नेटो जा हथियार मिलिया हुआ। MQM वारा चवनि था सिंध जे ॿहिराड़ियुनि मां माण्हू कराची अचनि पिया। मां चवां थी त सिंध जे ॿहिराड़ियुनि मां माण्हू कराची अचनि, सिंध उन्हनि जी आहे। गुलाम कादिर चांडो जो चवणु आहे त मुखालफ़नि खे ख़बर ई नथी पए त उहे कहिड़े तरफ़ आहिनि। उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था ॼण कराची शहर उन्हनि आबाद कयो हुजे। सिंध पाकिस्तान खां अॻु हिकु मुल्क हो जंहिंजो पंहिंजो सिको हो। कराची खे पीपल्स पार्टी ठाहियो। उर्दू ॻाल्हाईंदड़नि जा थोरा हिसा आहियूं जिन इज़त ॾिनी। सिंध हुकूमत खे गुज़ारिश आहे त सखर बैराज मामले ते ब्रीफिंग ॾिनी वञे। बैराज जे मामले ते माण्हुनि में बेचैनी आहे। असां महसूसु करियूं था त सिंध हुकूमत सखर बैराज लाइ मुतहरिक आहे। यूसुफ वलो चवे थो त सिंध हुकूमत जो पीपल्स बस सर्विस तारीख़ी मनसूबो आहे। लियारीअ में सर्विस शुरू करण ते सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जा थोरा हिसा आहियूं। लियारीअ खां आबरेवर ताईं बि बस सर्विस शुरू थिए त सुठो क़दम थींदो। लियारी अंदरि बिल्डर माफ़ियाऊं गैर क़ानूनी तौर ते इमारतूं ठाहे रहियूं आहिनि। वॾो वज़ीर ऐं मकानी खातनि वारो वज़ीर नोटिस वठे। लियारीअ में पाणी जी लाइन्स मां माफ़िया पाणी चोरी करे विकिरो करे रही आहे। सिंध असेंबली जे इजलास में PPMPA फयाज़ बुट जी तक़रीर दौरान MQM मेंबरनि जो गोड़। फयाज़ बुट जो चवणु आहे त कराचीअ खे रोड रस्ता ऐं बसूं पीपल्स पार्टी ॾिनियूं। जाली रिपोर्ट ते मुस्तफ़ा कमाल नंबर 1 मेयर जो लक़ब आणियो।
कराची की तरक्की की गाल करण ते मुखालिफ धुर के तकलीफ़ थिए थी। एक अहिड़ो मेयर भी रहियो जेको हमेशा अख्तियार न हुजण जूं दाहूं कंदो हो। पीपल्स पार्टी हमेशा उसूल ऐं जमहूरियत की गाल कंदी आहे। अपोज़िशन की हुकूमत ते तनक़ीद जमहूरियत जो हुस्न आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणो त फयाज़ बुट का ग़लत ॻाल्हि नाहे कई, जंहिंजी कारकर्दगी ख़राब हूंदी त ॻाल्हि त थींदी। सरदार शाह चयो त सूबे ऐं अवाम जी भलाई लाइ लिसानियत ते ॻाल्हाइण खां पासो पियो वञे। मज़हबी सयाहत खे असीं वठराईंदासीं। करतारपुर सरहद खोलण जी असां वटि मुतालबो आहे। कीरथर नेशनल पार्क ते स्टे ऑर्डर आयल आहे, उतां रोड कढणु चाहियूं था। असेंबली मेंबरनि मुतालबो कयो आहे त मज़हबी सयाहत जा लंघ खोलिया वञनि। गोरखियल खे पब्लिक पार्टनरशिप तहत बहितर बणायो वेंदो। सकाफ़त ऐं सयाहत वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो सिंध असेंबली जे इजलास ते ख़िताब। संदसि चवणु आहे त अदालतूं स्टे ख़तमु कनि त म्यूज़िक टीचर्स जो मसइलो हल थिए। बेनज़ीर हारी ऐं मज़दूर कार्ड वॾा क़दम आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कंहिं लीडर चूंड मुहिम मुतहरक थी न हलाई। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जी तक़रीर दौरान मुखालिफ़ धुर जो गोल। भारत सुपर 8 राउंड में ऑस्ट्रेलिया के 24 रन्सों तां शिकस्त ॾेई T20 वर्ल्ड कप जी सेमीफाइनल में पहुची वियो। ऑस्ट्रेलवी टीम 206 रन्सुनि जे हदफ़ जे मुक़ाबले में 7 विकेटुनि जे नुक़सान ते 181 रन्सूं ठाहे सघी। किंगरूज़ बैटर हैड ट्रियूस 76 रन्सूं ठाहे नुमाया रहियो। भारत पारां पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 5 विकेटुनि जे नुक़सान ते 205 रन्सूं ठाहे वई। रोहित शर्मा 41 बॉलिंग ते 92 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेॾी।